بسم الله الرحمن الرحيم. باب قول الله تعالى عز وجل إذ تستغيثون ربكم فاستجاب لكم أني ممدكم ب1000 من الملائكة مردفين وما جعله الله إلا بشرى ولتطمئن به قلوبكم وما النصر إلا من عند الله إن الله عزيز حكيم إذ يغشاكم النعاس أمنة منه وينزل عليكم من السماء ماء ليطهركم به ويذهب عنكم رجز الشيطان وليربط على قلوبكم ويثبت به الأقدام إذ يوحي ربك إلى الملائكة أني معكم فثبتوا الذين آمنوا سألقي في قلوب الذين كفروا الرعب فاضربوا فوق الأعناق واضربوا منهم كل بنان ذلك بأنهم شاقوا الله ورسوله ومن يشاقق الله ورسوله فإن الله شديد العقاب. कुरान शरीफ जो आयतूं लेकिन इमाम बुखारी रहमहुल्लाह ताला पंहिंजे बाब जे तर्जुमे में ज़िक्र फरमायूं छाकाणि त इहे आयतूं इन आयतुनि में किताल जो ज़िक्र आहे, जंग जो ज़िक्र आहे। अहिड़ी तरह सां ग़ज़वे बदर जो हिन में बयानु अचे थो। अल्लाह तबारक व तआला बदर वारे ॾींहुं पहिरियों जेको 1000 मलाइक मोकिलिया, पोइ वरी 3000 अल्फ जेके हुया उहे मुर्दिफ़ हुया। ये क़ुरान शरीफ में अचे थो ब1000 मिनल मलाइकत मुर्दिफ़ीन। मुर्दिफ़ीन माना ॿेल, माना 1000 हुया पर 1000 उहे ॿेल हुया, यानी ॿ हर हिकु उन ते 2 हुया घोड़े ते। अहिड़ी तरह जुमिला 5000 हिन जो बयानु क़ुरान शरीफ में अचे थो। इहे मलाइक हुया। ये रिवायत में अचे थो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बदर वारे ॾींहुं जॾहिं पंहिंजे सहाबा खे ॾिठो इहे 300 ऐं कुझु हुया। किन जो ख़्यालु 13 हुया, के 11 चवनि था। मुशरिकनि खे ॾिठूं उहे 1000 खां बि वधीक हुया, माना टीण ते हुया। सहाबा किराम खां टीण खां बि मथे हुया ऐं उहे मुसलह हुया। उन्हनि खे हथियार हुया, हिननि खे कुझु बि कोन हुयो। ईअं हथे ख़ाली हुआ, कंहिंखे लठ, कंहिंखे बाटो, कंहिंखे छड़ी। रिवायत में अचे थो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़िबले खे रुख़ करे ऐं दुआ घुरी अलाह खां कि अलाह मां तोखां दुआ घुरां थो, तोखे मुनशिदुक अहदक ववादक, ऐं अलाह तो जो मूंसां वाइदो कयो आहे, जेको अहद कयो आहे, उनजो मां कसम थो विझां तोखे त जेको तुंहिंजो वाइदो आहे तूं पंहिंजे रसूल जी मदद कंदे, दीन खे ग़ालिब कंदे। हे अलाह, जेकॾहिं तूं घुरे थो त अलाह तौबत बाधा अॼु ॾींहं खां पोइ तुंहिंजी इबादत न थिए, इबादत न थिए त पोइ बसि पोइ त हीअ मुसलत थींदा। मोमिननि ते एतिरा घणा ॼणा आहिनि, हथियारनि सां आहिनि, असां नियत आहियूं, थोरा आहियूं। हीअ अचे थो ॿी रिवायत में, अलाह तूं जेकॾहिं हलाक करे छॾियो हिन जमात खे, माना हिन टोले हिकिड़े खे, अल इस्लाम खे, त ला तौबत फिल अर्ज़, वरी पोइ ज़मीन में तुंहिंजी का इबादत न थींदी। छाकाणि त ॿियो रसूल त अचिणो न आहे, ॿियो नबी अचे, वरी ॿीहर अचे, को दीन थिए न आहे। बसि आख़िरी नबी आहे, ख़ातम नबीन आहे। अहिड़ी तरह सां रिवायत में अचे थो हज़रत सिद्दीक़ अकबर हुयो, उन हज़ूर साईं खे वरितो अचे हथ खां ऐं
हज़ूर साईं खे अर्ज़ु कई साईं असां तुंहिंजा गॾु आहियूं, असां तुंहिंजा सॼे बि हूंदासीं खॿे बि हूंदासीं, असां जेसिताईं असांजी जान आहे असांखे साह आहे तेसिताईं असां विढ़ंदासीं। हेठि अहिड़ी क़िस्म जूं रिवायात अचनि थियूं। حدثنا ابو نعيم قال حدثنا اسرائيل عن مخارق عن طارق بن شهاب قال سمعت ابن مسعود يقول شهدت بن المقداد من اسود مشهدا بان صاحبه حب اليه مما عذر به اتى النبي صلى الله عليه وسلم ويدعو على المشركين قال لا نقول كما قال قوم موسى اذا انت ربك فقاتل انها هنا قاعد ولكن نقاتل عن يمينك وعن شمالك وبين يديك وخلفك فرأيت النبي صلى الله عليه وسلم أشرق وجهه وسره. مقداد بن اسود چئے تو ॿुधुमा इब्न मसूद खां अब्दुल्ला इब्न मसूद खां हज़रत अब्दुल्ला इब्न मसूद चए पियो मां गॾु हुयुसि मिक़दाद बिन असवद सां, उन सां मां गॾु हुयुसि। चए थो लानकुन साहिब अहबली मां हुनजी इन सोबत खे तमामु वॾो सम्झां पियो त इहा सोबत मूंखे इन जी हुजे। मां दुनिया जी कंहिं बि शइ खे हुन खां मथे न पियो सम्झां। अत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो नबी अलैहिस्सलाम जन वटि आयो, हज़ूर साईं जन दुआऊं पढ़नि पिया मुशरिकनि जे मथां ऐं फरमाइनि पिया लानकूल, ऐं त फरमाईं यानी चयो त लानकूल कमा काल मूसा, असां ईअं न चवंदासीं जीअं चयो क़ौम मूसा। मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे जॾहिं चयो हो तव्हां हलो हली अलाह जे रसूल ऐं दीन जे दुश्मन सां हली जंग कयो, हुननि छा चयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे? हुननि चयो इज़हब अंत रब्बुक फक़ातिल इन्ना हुना क़ाइदून, तूं ऐं तुंहिंजो रब वञी विढ़ो, असां हिते वेठा आहियूं। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम बारिक हेज़ली में अर्ज़ु कयो त इन्नी ला अमलिकु इल्ला नफ़्सी व अख़ी फ़फ़्रुक़ बैनना व बैनल क़ौमिल फ़ासिक़ीन। हे अलाह, मूंखे त ॿी वधीक ताक़त न आहे, मां आहियां, मुंहिंजो हे बिरादर आहे। फ़फ़्रुक़ बैनना व बैनल क़ौमिल फ़ासिक़ ऐं असांजे विच में जुदाई कर। इहे फ़ासिक़ आहिनि जेके अलाह जे रसूल जे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी कनि था, बसि हाणे ज़रूरत न आहे हिननि सां मूंखे गॾु रहण जी, जुदा कर मूंखे हिननि खां। चए थो हज़ूर साईं जन बि दुआऊं घुरनि पिया त अलाह साईं हिननि मुशरिकनि जे कुवत खे ख़तमु कर, थोरनि मुस्लमाननि खे उन्हनि ते ग़ालिब कर। पोइ असां चयोसीं त ला नक़ूल कमा काल मूसा, असां ईअं न चवंदासीं जीअं मूसा चयो इज़मत रब्बुक फ़क़ातिल वलाकिन नुक़ातिल अन यमीनिक, असां विढ़ंदासीं तुंहिंजे सॼे बि, तुंहिंजे खॿे बि, तुंहिंजे आॾो बि, तुंहिंजे पोयों बि। छो त उहो ॾिठो मां नबी अलैहिस्सलाम खां अशरक वजहू असर हो, संदन मुंहुं चिमकी पियो, ॾाढो ख़ुशि थिया इन लफ़्ज़नि ते, माना मुंहिंजे साहबा बाहिमत आहिनि। मोहम्मद बिन अब्दुल्ला बिन औशब खां आहे, अब्दुल वहाब हदीस थो करे, हज़रत ख़ालिद किरमे खां, इब्न अब्बास खां काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यौम बदरिन, हज़ूर साईं फरमायो बदर वारे ॾींहुं अल्लाहुम उनशिदुक अहदक व वअदक, अलाह मां तोखे कसम थो विझां तुंहिंजे अहद जो वाइदे जो, अल्लाहुम इन शित लम तौबत, जेकॾहिं तूं इरादो करे थो चाहीं थो त तुंहिंजी इबादत न थिए। अञा इहे लफ़्ज़ चई अख़ज़ अबू बकर बेहदी, हज़रत अबू बकर सिद्दीक़ हथ खां वरितो, काल हसबुक, हीअ काफ़ी आहे ऐं अलाह जा रसूल। फ़ख़रज पोइ निकिता यक़ूल, ऐं चवनि पिया सयुहज़मुल जमउ व युवल्लून दुबुर बल अस्साअतु मौइदुन वस्साअतु अधा व अमर। सयुहज़मुल जमउ व युवल्लून दुबुर, इहे पढ़नि पिया आहिनि। बाबा हदसनी इब्राहिम बिन मूसा काल अख़बरना हिशाम अन इब्न जुरैज अख़बरहुम काल अख़बरनी अब्दुल करीम अन्नहु समिअ मिक़समन मौला अब्दुल्लाह बिन हारिस युहद्दिसु अन इब्न अब्बास अन्नहु समिअहु यक़ूलु ला यस्तविल क़ाइदून मिनल मुमिनीन बदरिन वल ख़ारिजून इला बदर।